रहमान मुगल हिन वक़्तु असां लोक मौसीक़ी जी ॻाल्हि पिया कयूं। लोक फनकार ऐं लोक मौसीक़ी कंहिं क़ौम जी शनाख़्त हूंदी आहे। बिल्कुलु तव्हां ॾिसो सुञाणा बिल्कुलु सिंधी मौसीक़ी तव्हां ॾिसो त यकतारो छपड़ी उहो बि असांजे लोक मौसीक़ी जो हिकु अंदाज़ आहे ऐं तव्हांजो बि हिकु अंदाज़ आहे। हिन अंदाज़ में तव्हां छा फ़र्क़ु महसूसु था कयो? फ़र्क़ु त साईं साफ़ ज़ाहिर आहे त हिन में हिकिड़ी नवाण आहे ऐं कुदरती तरफ़ां मूंखे गिफ्ट मिलियल आहे। पर मुंहिंजी इहा कोशिशि आहे त मां ईअं पंहिंजे हिन अंदाज़ में रही करे माण्हू जेके नई शइ उहा बि फोक लोक मौसीक़ी जो अंदाज़ आहे जेको यकतारो छपड़ी वारो अंदाज़ आहे उहो बि अञा ताईं सिंध में क़ाइमु दाइमु आहे। मां पाण ई सोचां थो त हिन यकतार ऐं छपड़ीअ हिकिड़े नए अंदाज़ में माण्हुनि जा ॾाढो पेश कई कोशिशि लॻी पई आहे ॾिसूं केतिरो कामयाबु थियां थो न कमु। तव्हां कॾहिं मुल्क खां ॿाहिरि वियो? जी किथे वियो? दुबई, शारजा, लंडन, अमेरिका। तव्हांजी मौसीक़ी तव्हांजे अंदाज़ खे पसंदि कयो वियो हुते? तमामु तमामु घणा माण्हू ॿुधंदा आहिनि ख़ासि तौर ते इहे पंहिंजे वतन जा गीत जेके मूंखे आहिनि पंहिंजनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं जेके मां पंहिंजे गीतनि में कयूं इन करे मूंसां सॼी दुनिया जा जेके पंहिंजे माण्हुनि सां मूंखे ॾाढो प्यारु कनि इन में मूंखे फ़ख़्रु आहे हिन ॻाल्हि मौसीक़ी जी जिते किथे तब्दील हूंदी आहे चाहे अंग्रेज़ हुजे चाहे अरबी हुजे। पुछो न असांजे फोक ते अंग्रेज़ बि नचंदा असां पाण ॻाल्हि असांखे सम्झ में न ईंदी आहे इहा ॻाल्हि नचनि था पर असांजी जेकी फोक आहे एॾी रिच आहे जो अॻिले खे घुमाए करे। रहमान हान साहब छा ॿुधायो? रन साहब हींअर अव्हांखे उॾेराई अली मोहम्मद साहब जी शाइरी उहा जेका तव्हां ॿुधायां थो। मिटियूं माइटियूं आज़माए ॾिठियूंसीं हा सॻियूं भाइटियूं आज़माए ॾिठियूं मुसीबत में को यार हमदर्द कोन्हे पकियूं दोस्तियूं आज़माए ॾिठियूं दर्द भरी दिल जी को दाम ॿुधण वारो दर्द भरी दिल जी को दाम ॿुधण वारो को हाल पुछण वारो को प्यार ॾियण वारो दर्द भरी दिल जी को दाम ॿुधण वारो दर्द भरी
दर्द भरिय दिल जी को दाम